Subscribe to our channel Sindh TV HD Drama and press the bell icon for the latest updates. मोहब्बत मीरा से सांझी रसा ॿुधण में आया त सादिक ऐं ॾातू जो पाण में झड़ो थी पियो आहे। पर ऐसा उन झेड़े मां असांखे त को फ़ाइदो कोन्हे। मिठल असांजो उन में फ़ाइदो आहे। ॾातू ऐं सादिक जो झेड़ो बच्चल खे कमज़ोर करे विझंदो, कमज़ोर। ऐं असांजो दुश्मन कमज़ोर थिए, उन खां वधीक ॿियो कहिड़ो फ़ाइदो आहे? रेस पोइ त इहो झेड़ो ज़रूरु मचंदो। कमदार, इहो झेड़ो कॾहिं बि मचंदो कोन, छो त बचल न ई चोटीअ जो ज़ोर लॻाए सादिक ऐं ॾातूअ में ठाह कराए विझंदो। रस जॾहिं त सादिक जे छोकिरीअ जो खून थियल आहे, पोइ इहो सादिक किथे ठाह कंदो? अॻियां बि बचल ख़ान आहे ऐं सादिक बचल खां कॾहिं बि कंधु कढाए कोन सघंदो। उन करे बचल इहो कॾहिं बि न चाहींदो त ॾातू ऐं सादिक कबर भेड़ो थी वञनि ऐं ॿिया वरी जेल हलिया वञनि ऐं बचल कमज़ोर थी वञे। तंहिं करे तमामु जल्द बचल ॾातू ऐं सादिक खे भाकुर पाराए पाण में खीर खंड कराइण जी कोशिश कंदो। रेस छा सादिक नी ठाह राज़ी थींदो? खणी जो सादिक राज़ी न बि थींदो, पर इहो बचल ज़हर जो वटो सादिक खे कहिड़े बि तरीक़े सां प्यारींदो। जेकॾहिं सादिक इनकार कयो न त उनखे ॻोठ मां कढण लाइ मजबूर कंदो। पर जेकॾहिं सादिक ठाह नथो करे ऐं ॻोठ छॾे थो त इन में असांजो तमामु भलो थींदो। ऐं पोइ इन ई सादिक खे असां बचल ऐं ॾातूअ जे ख़िलाफ़ इस्तेमाल बि करे सघूं था। रेस सादिक तमामु सियाणो माण्हू आहे, हू एतिरो जल्दी असां सां हथ न मिलाईंदो। जॾहिं इन सादिक लाइ सभु जो सभु वाटूं बंदि थी वेंदियूं त पोइ उनखे असां सां हथ मिलाइण खां सवाइ ॿी का बि वाट हथ न ईंदी। उन करे मिठल तूं पंहिंजा हमराह वठी वञ। ॾातू या सादिक मां केर बि हथ अचेव उनखे हणी लेटाए विझोसि। पर हिकिड़ो ख़्यालु कजो, तव्हांजे हमराहनि खे केर बि सुञाणे न सघे। सादिक बाबा कॾहिं कॾहिं पंजनि जा सूर, घाव, तकलीफ़ूं सभु अंदर में समाए दुनिया सां हलणो पवंदो आहे। बाबा मां मञा थो त ॾातूअ वारनि तोखे गहरा घाव ॾिना आहिनि, पर बाबा सादिक छा ॾातूअ खे मार सां तुंहिंजी न्याणी वापसि ईंदी? मां मञा थो बाबा साईं, मुंहिंजी न्याणी वापसि न ईंदी, पर मूं मथां फर्ज़ बणिजे थो बाबल साईं पंहिंजी न्याणीअ जे कातिल खे मां बख़्श कयां। बाबल साईं जॾहिं मां मरी वेंदुसि, मरण खां पोइ मां पंहिंजी न्याणीअ खे कहिड़ो मुंहुं ॾेखारींदुसि? मामा सादिक खान, छा तूं
कातिल बणजण थो चाहे। मामा सादिक खान, तूं पंहिंजी क़बर में बाहि भरे मरण थो चाहे। दुश्मन सां रहण खां बहितर आहे त उनखे माफ़ करे छॾिजे। सावल, जेकॾहिं ईअं आहे त पोइ तूं मूंखे ॿुधाए, तो पंहिंजे दुश्मन सोभारे खे छो न माफ़ कई? हाँ? उन खां प्लान छो कई? ॿुधाए मूंखे। सादिक, असां सोभारे खे माफ़ कयो इन करे ई त हिन वक़्त ताईं ज़िंदा आहे। जेकॾहिं असां थोरो घणो हमिलो हुन मथां कयो बि त सिर्फ़ इहो सबक सेखारण लाइ त आईंदा हू अहिड़ी ग़लती न करे। तूं त पीराणे खे लेटाए चुको आहे। छा अञा बि तुझी दिल खे सुकून नथो अचे? सादिक, असल मुजरिम पीराणो न पर ॾातू आहे। मां मरण खड़ीअ ताईं इन ॾातूअ खे माफ़ न कंदुसि बाबल साईं। इहो मुंहिंजो आख़िरी फ़ैसिलो आहे। आख़िरी, छो त नांग जो कखियल बची सघे थो, मुंहिंजो थकियल नथो बची सघे। सादिक जी मार ख़बर न जार बाबल साईं। खुदा हाफ़िज़। बाबा साईं, तव्हांजी ॻाल्हियुनि खे ईअं विच में छॾे मामो सादिक खान हलियो वियो। मूंखे इहो सुठो न लॻो। हाणे न मामे सादिक खे महार विझणी पवंदी। हाँ सावल, तूं बिल्कुल सही थो चवीं। हाणे न सादिक खे ॾावण विझणो ई पवंदो। जे पाण ईअं न कयोसीं त असांजे ॻोठ जो अमन ऐं सुकून अञा बर्बाद थींदो, जेको असीं हरगिज़ थियण न ॾींदासीं। या त इन सादिक खे हिते अमन ऐं सुकून सां रहणो पवंदो, या ॻोठ ई छॾणो पवंदुसि। तोबा सॼो ॾींहुं घर जो कमकार, ऐं आऊं त किथे जी रही कान आहियां। न राज न भाग न अचण न वञण। हाणे त सभु थियूं चवनि त माई तोखे थी छा वियो आहे, मेहंदी हई अथई छा? हाणे ॻाल्हि ॿुध, हिकिड़ो दिलो पाणी जो त भरे छॾिजां। हूर वटि वञा थी, वञी के हाल अहवाल त धी खां वठी अचां। बाबे जो नौकर हाँ जो दिलो भरे रखा। सॼे घर जो कमकार लाथो अथई, बाक़ी दिलो भरण में तप थो चढ़ई। वेंदुसि जल्दी मोटी ईंदुसि। तोखे थियो छा आहे? सॼो ॾींहुं खट ते वेठो आहीं। को नांग आहे जो हेठि लहंदे त यकदमि चोटी वेंदई? ॻाल्हि नांगनि जी कान्हे का, इहो कमु माइनि जो आहे। मर्दनि जो कुझु बि न वञे हिन कमकार में। वॾी ॻाल्हि थो करी, वॾी ॻाल्हि थो करी। इन जो मतिलबु त असां माइनि तुंहिंजो ठीको कयो आहे। बसि तव्हांखे पचाए करे ॾियूं, सेज पलंग ते वेठा खाओ, तव्हांजा ऑर्डर पिया पूरा कयूं। पाणी ॾियो, मानी ॾियो, ही न पचे ही पचे, रुगो पिया तव्हांजा ऑर्डर हलनि, असीं पिया पूरा कयूं। बाक़ी का दुनियादारी आहे कान असां लाइ। जेकॾहिं माइनि सां हथ वठराईंदो ऐं तव्हांजी का बेइज़ती थींदी छा? बाक़ी रुगो हिकिड़ो कमु रहिजी वियो अथव। असांजे कुल्हनि ते चढ़ो त तव्हांखे सॼे ॻोठ जो चक्कर चाढ़ी ॾियारियो। हेतिरी तो ॼाड़ी हई आहे मूंसां, एसिताईं तूं हुन दिले खे बि भरे छॾी आहे। इहा ॻाल्हि मूंसां त तूं करी थो त दिलो भरे अची आहे, पर जेकॾहिं तूं पाण शराफ़त सां उथी इहो दिलो भरे अची आहे, एसिताईं आऊं मोटी बि अचां और वटां न को। तुंहिंजो ख़्यालु आहे क़ुरान त खट तां मूंखे लहणो ई कोन्हे, सो तूं कीअं लहंदे? अड़े भोग फ़क़ीर दा ये बुरा ॾींहं अची वई। ॾिस हाणे से हाज़िर बाबा हाज़िर। दिलो छा, दिलो मुंहिंजा वॾा बि भरींदा, बल्कि तूं हुर वटां थी बि कान ईंदी, तेजे मां रध पचाव बि करे तुंहिंजे हाज़िर हाज़िर। तौबा, उथ भोग।
अरे बस कर या मूंखे पक आहे जेके तूं मुंहिंजे लाइ ताम तयार करे रखंदे न रुगो मुंहिंजी खाइण जी देर आहे ॾियां तो गिलास बूथ वारो वेंदी या बीठी हिते मूंसां ॼाड़ी हणंदी आहे। अच्छी पचाए ॾे न सन तूं रुगो दिलो पानी जो भर जाए बस खाइण लाइ खणी सही अच्छा थी पाणे मानी पचाए बड़ी हलंदी है या ॾियां खारो मथे वारो। तोबा 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 मुझी तोबा ॼाड़ी अहिड़ी थी ने जो वठ ई कान्हे केॾी पानी दा है दिले में अंगूठो तो भरे दे मुझे पानी हली सके अची ते मरे पानी तो भरे ॾियां। छोर घर जो कम तू थी करी सावल जेकॾहिं मां न कंदसि त ॿियो केरु कंदो पूरा मूमल कंदी घर जो कम मूमल कावड़ जी वञी कमरे में वेही रही आहे ऐं इहो ई चवंदी रहे थी त मूंखे कहिड़ी गुनाह जी सज़ा पिया ॾियो जेकॾहिं मां को ॾोहो गुनाह कयो आहे त उनजी मूंखे सज़ा ॾियो तव्हां ऐं अञा केतिरा ॾींहं मूंखे सज़ा ॾींदो। कहिड़ी सज़ा उर मूमल खे त अञा का बि सज़ा न आहे मिली ऐं हिन वक़्तु हूअ मथी जीअं तड़पे पई सोच तूं उर जॾहिं न सांवल हुनजे लाइ का सज़ा मुंतखब कई न त उहा मरी वेंदी। मूंखे बि इहो ई चयईं त अञा जेकॾहिं मुंहिंजे लाइ का सज़ा रहियल आहे त उहा बि मूंखे ॾेई छॾियो। उर तूं मूमल खे चई छॾजांइ हा भल कमरे में वेठी आहे त भले ॿुधे एतिरी उतावली न थिए जेको कुझु हिन मूमल कयो आहे न उनखे भोगण जे लाइ तयारु थिए जेकॾहिं मूमल में सप न आहे त पोइ अहिड़ो क़दम छो खईं अंजाम जो त सोचे हा त छा निकिरंदो अंजाम। सावल हाणे हिन मूमल जे मथां एतबार न आहे ऐं हू पाण बि चवंदी रहे थी त तव्हांखे कॾहिं त मुंहिंजे मथां एतबार ईंदो त मां कसूरवार न आहियां मां बेकसूर आहियां ऐं इहो बि भुणके पई त इहो कमु बाबा जो थी सघे थो। इन मामले में सोभारे जो हथ आहे सोभारो वॾो ज़ालिम माण्हू आहे सोभारे खे त मां पाण ई ॾिसी वठंदुसि बाक़ी हिन मूमल जी ज़बान जे मथां को बि एतबार न कंदुसि। सावल तूं हली वे मां थावंदो ई तुंहिंजे लाइ मानी खणी थी अचां। बाबा बचल खाना सादिक त मूंखे मारे चुको हो हे त रब जा लख एहसान जो मुंहिंजी ज़िंदगी बची वई। बाबा साईं हाणे असां ऐं सादिक जे विच में हिसाब थियो सिधो जेकॾहिं अंजाम नथो वञे फ़ैसिले में नथो अचे त पोइ हाणे असां बि दरगुज़र न कंदासीं सादिक खे धक हिकु आणी उते ई पूराईंदासूं। लॻे थो त तुंहिंजे मथां बि शैतान वरी सवार थींदो थो वञे त हुन सादिक जे मथां बि शैतान सवार आहे। हाणे ॿुधायो त मां छा कयां जे अञा बि सादिक नथो मुड़े न उहो बाबा साईं हे मुंहिंजो ॿाहूं अथव तव्हां विच मां हलिया वञो ऐं तमाशो वेही ॾिसो त खेल कीअं थो हले। नाथू ॻाल्हाए छा थो ॿ विढ़नि टियों वेही तमाशो ॾिसे छा इहो शैतानगिरीअ में शामिल न आहे ऐं मां शैतानगिरीअ में शामिल थियणु नथो चाहियां। चङनि जो कमु आहे ॻाल्हियुनि खे ठाहिणु ॿिनि खे वेझो आणणु न वेही तमाशो ॾिसणु। मां आख़िरी दम ताईं ज़ोर लॻाईंदुसि त तव्हां ॿिन्ही जो ठा थी वञे। बाबा सादिक ने शैतानगिरियुनि खां मुड़े ई नथो त ठा कीअं थींदो। सादिक केरु थींदो आहे जो चइनि चङनि जो फ़ैसिलो न मञींदो। सादिक खे फ़ैसिलो मञणो ई पवंदो। बाबा साईं हाणे असां हुन सां का बि ज़्यादती न कंदासीं पर जेकॾहिं ॿीहर असांजो पीछो कयईं त पोइ सादिक खे मोल ॾिसंदव। नातू सब्र कर बाबा
24 कलाक रुगो छेड़े जे कट न चुबो आ तोखे ख़बर नाहे केतिरा झेड़ा कयूं वेठो आ छा नतीजो निकितो आ तबाही बर्बादी जेल थाणा बाबा असांखे जेकॾहिं झेड़ो करणो हुजे हा न हिते तव्हां वटि न अचूं हा 12 सादिक खे लेटाए अचूं हा बाबा साईं सादिक जी एॾी दुश्मनीअ खां पोइ बि असां ठा लाइ तयारु आहियूं तव्हां रुगो सादिक खे मञायो बाबा सादिक खे हाणे ॻाल्हियुनि लाइ मञणो ई पवंदो जे न मञई त हुनखे ही ॻोठी छॾणो पवंदो बस इहो मुंहिंजो आख़िरी फ़ैसिलो आहे सामल मूंखे ख़बर आहे त तूं मूंसां बेपनाह मोहबत कंदो आहीं पर अॼु मां तोसां हिकिड़ी ॻाल्हि करणु चाहियां थी चओ छा थी चवणु चाहिं अॼु माई कमला आई हुई असांजे घर तोखे कुझु चयो अथई छा न न मूंखे त कुझु बि न चई आई हुई मूमल सां हाल अहवाल करे पई माई कमला सां मुंहिंजी गिला करियो मूमल खे ॿियो कहिड़ो कमु सावल मूं सिर्फ़ु एतिरो ई ॿुधो कमला माईअ खे चवे पई त सावल खे ज़हर ॾियण वारो इल्ज़ाम जॾहिं खां मूं मथां लॻो आहे त हूर ॾाढी ख़ुशि आहे ऐं कमला माईअ खे इहो बि चयईं त जेसीं ताईं मां हूर खे बदनाम न कंदसि सावल जो प्यार ऐं भरोसो मां हासिल नथी करे सघां जेकॾहिं सावल जी दिलि में मूंखे पंहिंजे लाइ मोहबत पैदा करणी आहे त सभ खां पहिरियां सावल जी दिलि में हूर जे लाइ नफ़रत पैदा कंदसि जंहिंजे लाइ दिलि में मोहबत हूंदी आहे न उहा मोहबत कॾहिं बि ख़तमु न आहे थी पूरा इहा त हिकु माई कमला आहे जंहिंसां मुंहिंजी गिला कई अथई भल वञी सॼे ॻोठ जी औरतुनि सां गिला करे पर पोइ बि मुंहिंजी दिलि मां तुंहिंजे लाइ मोहबत कॾहिं बि ख़तमु न करे सघंदी सावल जेका बि हक़ीक़त हुई मूं तोसां कई पर इहा सुठी ॻाल्हि त न आहे न जो घर जूं ॻाल्हियूं माण्हू ॿाहिरनि सां करे पूरनि ॻाल्हियुनि खे छॾींसि जेको वणेसि वञी करे मूंखे छा वञे मूमल जी इन ॻाल्हियुनि सां जल्दी अच खबर तेरी बाह तो वडी बारी थई खबर चाय जा ॿ कोप तैयार कया ना रोलू तो हुआ भी कोन पियंदो हाँ ॿ कोप बस वो चाहे मां छो न पीअंदो तो चा मूंखे को डॉक्टर मना कयो आहे छा मुंहिंजे लाइ चाह छा मितेरी हिनखे चांहि ॾियण जी का ज़रूरत कोन्हे जॾहिं असां था चऊंसि त चांहि पी तंहिं महिल नखरा थो करे तूं न ॾिजांसि चांहि अरे उन टाइम तलब न हो न हाणे त तलब आहे मितेरी तूं छा चाह मितेरी सिर्फ़ 2 कोप चांहि जा ठाहिजांइ 3 कोप जो चुको न बचे न ॾिजांसि हिनखे छा थई छा छितो थई पाणी जो हिकु कोप विझंदे त तुंहिंजो नुक़सानु थींदो चयो ई छा मितेरी तूं 3 चांहि जो कोप ठाह कया थी तोलाए भी चाय तैयार कया थी हाने वधिक ॾियाड़ी न हाणे माठ करे वे भलाई हो त ॿुधा ख़बर तुंहिंजे 10 लख जो छा थियो रोलू वे 10 लख रुपया मिलिया आहिनि तॾहिं त तोखां जायदा ख़रीद कयूं कीअं मितेरी 10 लख संभाले रखिया थी न खबर इहा ॻाल्हि हिन सां न कर किथे चोराए न उहे पैसा खणी वञे सच मितेरी इन्हनि खे 10 लख मिलियो आहे छा हा रोलू मस्त पैसा मिलिया आहिनि हाणे त असां बि लखपति बणिजी विया आहियूं ऐं कुझु ॾींहंनि खां पोइ हिन जगह जा असीं मालिक बणिजी वेंदासीं छॾियो हाणे इन्हनि ख़बरुनि खे चांहि पियो अचे रोलू
अॼु तव्हां त वॾो मज़े जो आहे, सफ़ा सुकून आहे चाह में। तुंहिंजे लाइ ख़ासि चांहि ठाराई अथमि, चांहि में वॾो मज़ो अथई। पीअंदे न त दिमाग़ मां ठका निकिरंदई, ठका। हा थकावट निकिरण त शुरू त छा आहे न खुबड़, हे बात तूं त मूंखे ॿ खुबड़ नज़र थो अचे। तूं कहिड़ी खुबड़? तूं हिते वेठो आहीं या हिते वेठो आहीं? ठका निकिरनि था न, आवाज़ त कोन थो ॿुधिजे। कीअं हाणे तोखे मां ॿथो नज़र अचां न? अस्सलाम वालेकुम अस्सलाम। ये ख़बर दातू जी ख़बर पई? भाऊ सादिक, दातू काथे भी नजर ना आयो। पीराणे जी जाइ ते जेकॾहिं न दातू हथ अची वञे ॾाढो भलो थिए। हाणे दातू होशियार बणजी वियो आहे सादे खान। भाऊ सादिक केतिरो लिकंदो, नेठ था थींदो न। एतिरो वक़्तु मूं वटि नाहे। बाबो बचल खान ठाह जे लाइ ज़ोर भरी बीठो आहे। मां उन्हनि जी ॻाल्हियुनि जे विच मां उथी आयुसि। मूं मथां इहो बाबो बचल खान अजायो ज़ोर भरींदो, पर मां चाहियां थो सभ खां पहिरीं इन ॾातूअ खे लेटाए विझां। भाऊ सादिक, असां त तोसां ॿधल आहियूं, पर ॾातू बि त हथ अचे न। अदा सादिक, तव्हांखे ई ख़बर हूंदी हाणे ॾातू किथे मिली सघे थो। सॼो ॾींहुं इहो रोल खोल ॻोठ जे ॿाहिरां धिका खाईंदो थो वते, पर हाणे ख़बर नाहे इहो आहे अलाए किथे। थी सघे थो बाबे बचल खान उनजे मथां ज़ोर रखियो हुजे त फ़िलहाल झेड़े खां टारो कर। इहो बि चयो हूंदईसि त जेसि ताईं मां राज़ी न थियां तेसि ताईं झेड़ो नाहे करणो। जे अहिड़ी ॻाल्हि आहे त पोइ हिते बि छा था कयो? हलो त उन जे ठिकाणनि ते जाचा कयूं, ऐं जाथे बि हथ अचे हली था पूरो कयूंसि। रोल माण्हूअ जो को बि ठिकाणो नाहे हूंदो। वरी बि कोशिश कयूंसि था, ॻोल्हियूंसि था, मन हथ अची वञे। जे इहो ॾातू असांजे हथ अची वियो ऐं असांजे बुल ते चढ़ी वियो न, जेकॾहिं भोलड़े वारा बुल न ॾियारियामांसि त मुंहिंजो नालो बि सादिक खान आहे। अचो मूंसां, अचो। ड्रामा सोप सीरियल मीरास जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।